मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अॼुकल्ह को बि निकाह जे लाइ रिश्तो वठण जे लाइ कोशिशि कयूं था त औरत या मालिक 4 ऐं 5 लख वठंदा, उहो अमल कीअं आहे? साईं बिल्कुलु ग़लति अमल आहे। कंहिं बि साथी खे अगरि अल्लाह ताला न्याणी जो औलाद ॾिनी आहे त उनजो इहो सौदो जेको कनि था 3-4 लख जे अंदरि, ऐं उहा रक़म जेकॾहिं अगरि पाण खाए थो, हे इंतिहाई जेको आहे गलीज़ जेको आहे पैसो आहे। यानी न्याणी खे विकिणे करे उनखां उहे जेके पैसा वसूल कनि न, पोइ उनजो कारोबार खोले ऐं उहे पैसा खपाए या अहिड़ी तरह खाए, हे इंतिहाई इहो गलीज़ पैसो आहे। इन खां तमामु उम्मत मुस्लिमा बचण जी कोशिशि करी। न्याणी उनखे असां ॾिसूं हाणे 5 लख ते नौजवान जी बि हक़ीक़त में पिटनि चे निकाह असां कीअं कयूं? 5 लख ते जेको रिश्तो थो मिले, इहे मिले ई नथो। त हाणे जेको 5 लख ते वठे थो उहो चए थो साईं मां पंहिंजी न्याणी जेको आहे फीस सवील लाइ ॾींदुमि, कंहिं क़िस्म में कोई टेंशन न आहे। त ॿुधायो केतिरा नौजवान तकड़ में शादी करे विझंदा न साईं? त हे इंतिहाई जेको आहे गलीज़ पैसो आहे, न्याणी जो पैसो बिल्कुलु बि नोटो। हा, इहो मुतालबो करे सघो था त साईं मां हिन टाइम ग़रीब आहियां, बिल फर्ज़ जेको तव्हां मूंखे 1 लख रुपया ॾींदो या 1.5 लख ॾींदो या 2 लख ॾींदो न, उहे 2 लख जो सामान तव्हां भले मूंखे वठी ॾियो, मां न्याणी खे वापसि कंदुमि। इहो मुतालबो दुरुस्त आहे। यानी उन मां का बि रक़म, को बि हिकिड़ो पैसो मां न खणंदुमि, पर मुंहिंजा हालात ई न आहिनि। हालांकि इहो ॼण मूंखे खपे, पर मुंहिंजा इहे हालात न आहिनि। इहा बि रक़म जेकी आहे सिधो मां तव्हांजे घर ई मोकिलींदुमि। त अहिड़ो जेकॾहिं को मुतालबो कंदो, उहो मुतालबो ठीकु आहे। बाक़ी सौदो करणु 7 लख ते 8 लख ते, मां सम्झा थो हाणे 10 लख ते बि रेट पहुची विया आहिनि। अलाए कहिड़ो कारोबार जेको शुरू थी चुको आहे। हे इंतिहाई गलीज़ जेको कमु आहे, तमामु मुस्लमान इन शइ खां बचण जी कोशिशि कनि।